अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आप देख रहे हैं HRJDO न्यूज और मैं हूं वजीर उन्नड़। नवाब शाह से खबर शामिल करते अब्दुल सलाम डायरी की। जमात इस्लामी के जिला अमीर सरवर अहमद कुरैशी ने कहा है कि 3437 अरब रुपए की खसारे का बजट जो के मजमूई बजट का 45% है, पेश करके हुकूमत किसको धोखा देना चाहती है। एक तरफ कोई नया टैक्स ना लगाने का ऐलान किया गया है, लेकिन साफ ज़ाहिर है कि ये एक रिवायती बजट है और पूरा साल मनी बजट लाकर खसारे को कम करने की कोशिश की जाएगी और कोरोना के मारे आवाम और मईशत सारा साल बिलकती रहेगी। उन्होंने कहा कि 2 साल गुजरने के बाद भी साबिक हुक्मरानों पर मुलब्बा गिराने से आवाम को बेवकूफ नहीं बनाया जा सकता। तहरीक इंसाफ की हुकूमत अपने दावों के बरक्स मईशत की सिमत मुतय्यन नहीं कर सकी। महंगाई रोज बरोज बढ़ रही है। चीनी माफिया अब भी 55 की बजाय 80 रुपए किलो फरोख्त कर रही है। गरीब किसानों से सस्ते दामों गंदम खरीदी गई और आटा मार्केट में 50 रुपए किलो फरोख्त हो रहा है और खर्चाए के वक्त गुजरने के साथ कीमतों में मजीद इजाफा होगा। सरकारी और निजी कारखानों के मजदूर सारा साल मुंतजर रहते हैं कि उनकी तनख्वाहों में इजाफा होगा। उनको भी मायूसी हुई है। साफ जाहिर है कि ये बजट आवाम की बहबूद के लिए नहीं बल्कि IMF के डिक्टेशन पर गरीब आवाम का लहू निचोड़ने का प्रोग्राम है, जिसे आवाम मुस्तरद करती है। जमात इस्लामी के रहनुमा ने अरकान पार्लियामेंट से मुतालबा किया कि आवाम के फलाह बहबूद के लिए बजट में तब्दीली लाए, वरना वो आवाम का सामना नहीं कर सकेंगे। सरवर अहमद कुरैशी अमीर जमात इस्लामी ज़िला शहीद बेनज़ीराबाद 2020-21 जो बजट वफ़ाक़ी हुकूमत पेश कयो आहे, ये अजीबोगरीब बजट आहे। 3443 अरब खसारे जो बजट जो मजमूई 43% पवे थो, हू खसारो कीअं पूरो थींदो हिन जी को वज़ाहत न आहे। हिन जे लाइ माण्हुनि में ही शक व शुबात आहिनि त हिन में मिनी बजट मुसलसल ईंदा ऐं कर्ज़ो ही वठंदा। अॼु मुशीर ख़ज़ाना ही चयो आहे अगरि टैक्स न हूंदा त पोइ असां कर्ज़ो वठंदा। त असां ही सम्झूं था त पंहिंजे मुल्क खे मक़रूज़ ठाहिण जो ही प्रोग्राम आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन बजट में कमज़ोर महरूम तबक़ात लाइ को बि रिलीफ न रखियो आहे। सरकारी मुलाज़िम जेका असांजी रीढ़ जी हड्डी आहिनि, हर साल तक़रीबन हुन जे तनख़्वाहनि में इज़ाफ़ो थींदो आहे, लेकिन हिन साल कोई इज़ाफ़ो न कयो वियो आहे। पेंशन वारा जेका महरूम माण्हू आहिनि, पोड़ा माण्हू आहिनि, ग़रीब कमज़ोर माण्हू आहिनि, हुननि जे पेंशन में इज़ाफ़ो न कयो आहे। त महांगाई हिकु पासे महांगाई आहे, ॿिए पासे कोरोना आहे, टे पासे ही बजट में को रिलीफ न हूंदो, को तनख़्वाह में इज़ाफ़ो न हूंदो, पेंशन में इज़ाफ़ो न हूंदो, त माण्हू कीअं गुज़ारो कंदो। चोथी ॻाल्हि इहा आहे त सिहत जे हवाले सां को क़ाबिल ज़िक्र रक़म न रखी वई आहे। हालांकि हुक्मरान चवनि था त सिहत इन जे लाइ हिन वक़्तु असां लाइ सभिनि सां अहम आहे। पंजी ॻाल्हि त तालीम जे शोबे में को रक़म न रखी वई आहे। हालांकि के क़ौम खे अॻियां वधाइण लाइ ज़रूरी हूंदो आहे त उन जे तालीम जो शोबो में बहितरीनु बजट हुजे, बहितरीनु रक़म हुजे। आख़िरी ॻाल्हि इहा आहे त असांजो सिंध जेको विफ़ाक़ के यानी बहितरीनु ऐं घणी रेवेन्यू प्रोवाइड कंदो आहे, उन जे लाइ को ख़ुसूसी रक़म न रखी वई आहे। उन्हनि जे बजट में कोई इज़ाफ़ो न कयो आहे, बल्कि महसूसु थियो शायदि बजट में कमी कई वई आहे। त हिन जी ज़रूरत आहे त सिंध जो बजट वधायो वञे ऐं जेको पहिरियों जो बजट आहे हुन सां बि वधीक हुजे, घटि करणु न खपे। HRJDO न्यूज में अब तक इतना ही। मज़ीद खबरों अपडेट्स के लिए देखते रहिए HRJDO न्यूज।